अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, माता जी खिदमत में कलाम मुक़द्दस मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक मां हिकु हदीस तव्हां जी खिदमत में पढ़ी आहे। अॼु जो ही जलसो ही प्रोग्राम बिरादर मोहतरम कारी अब्दुल फताह साहब गांगरो उन पंहिंजे मदरसे जे तरफ़ां हुफ़ाज़ किराम जे दिस्तार फज़ीलत जे सिलसिले में ही प्रोग्राम मुनक़िद करायो आहे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल जलालहू अमन वालू तव्हां सां सभिनी खे क़ुरान शरीफ़ जे ॿुधण सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ॿिनि कमनि में हिक ॿिए सां रीस कंदा कयो। हिकिड़ो उन माण्हू सां रीस कयो जंहिं माण्हू खे अल्लाह ताला क़ुरान वारी नेमत अता करणु फरमाई आहे, पोइ उहो राति ॾींहुं रब जो क़ुरान पढ़ंदो थो वञे, माण्हुनि खे ॿुधाईंदो थो वञे। वेठो आहे मस्जिद में तॾहिं बि क़ुरान वेठो थो पढ़े, वेठो आहे घर में तॾहिं बि क़ुरान थो वेठो पढ़े। केॾी महिल ॾिस त ॿारनि खे क़ुरान वेठो थो पढ़ाए, केॾी महिल ॾिस त जुमे जे बयान में माण्हुनि खे क़ुरान पढ़ी वाइज़ जी नसीहत वेठो थो करे। केॾी महिल ॾिस त सुबुह जी फजर जी नमाज़ पढ़ी वरी माण्हुनि खे क़ुरान खोले दर्स वेठो थो ॾिए। अज़ीज़ दोस्तो, हुज़ूर सोने फरमायो आहे, तव्हां इन माण्हू सां रीस कयो त रब जीअं फलाणो बानो आहे तुंहिंजो, अल्लाह तो इनखे क़ुरान वारी नेमत अता करणु फरमाई आहे, रब मूंखे बि ईअं क़ुरान वारी नेमत अता कर त रब मां बि राति ॾींहुं तुंहिंजो क़ुरान पढ़ंदो वञा। पर मां तव्हां खां पुछां थो त कॾहिं तव्हां क़ुरान वारनि सां रीस कई आहे? दुनियादारी में हिक ॿिए सां रीस कंदासीं। फलाणे कंजारे में बंगलो ठारायो आहे, मां बि उते ठारायां। फलाणे गाॾी वरिती आहे, मां बि गाॾी वठां। फलाणे जो पुटु नौकरी में आहे, मुंहिंजो पुटु बि नौकरी में थिए। दुनिया जे कमनि में हिक ॿिए सां असां तव्हां रीस कंदा आहियूं, पर दीन जे कम में कॾहिं असां तव्हां रीस कोन कंदा आहियूं। हिन वक़्त में मूंखां पहिरियां कारी साहब ॿुधायो त साईं तालबन जी दिस्तार बंदी थी वई। साईं मोहम्मद शाह साहब खे जल्दी हुई, असां उन्हनि जी दिस्तार कराए छॾी। मां तव्हां खां पुछां थो त तव्हां उन्हनि ॿारनि खे ॾिठो जिन तव्हांजे साम्हूं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे मथे ते बुजुर्गनि टोपी रखी, रुमाल रखियो, शफ़क़त जो हथ मथे ते उन्हनि जे लाइ दुआ घुरियऊं, उहे साम्हूं तव्हांजे आया, पोइ तव्हां उन्हनि खे ॾिसी इहा रीस कई न मजमे सॼे में तो वेही करे अखियुनि मां पाणी हारे रब जे अॻियां तो दुआ घुरी, रब जीअं इहे तुंहिंजा बानड़ा आहिनि उन्हनि खे बुज़ुर्ग दुआ था कनि, शफ़क़त जो हथ मथे ते टोपी था रखनि, अल्लाह मुंहिंजे बच्चे खे बि ईअं क़ुरान जो हाफ़िज़ कर। तव्हां हिन मजमे में दुआ घुरी आहे? अज़ीज़ दोस्तो, पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ाए, पाण बि क़ुरान जी घर में तिलावत कयो। क़ुरान शरीफ़ को सवा छा आहे? उन को सवा को ॿियो अहिड़ो इल्मु आहे जंहिंजे करे तव्हां पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, वई तव्हां जन्नत में हलिया वञो। तॾहिं हुज़ूर फरमायो, हिकिड़ो उन माण्हू सां रीस कयो, ॿियो उन माण्हू सां रीस कयो जंहिं माण्हू खे अल्लाह ताला माल ॾिनो आहे, पर
वो माल अल्लाह जे रस्ते में खर्च तो कर, कदा गरीबन ते, कदा मिस्कीनन ते, कदा मस्जिद, कदा मदरसो, कदा बेव, कदा यतीम, कदा खैराती के कम में, किते मस्जिद में तदा कोनन, नुखू कोनन, किते पखा कोनन, कहीं जाए ते डिठे न बाबा ने मस्जिद जो कम तो हली, कहीं डिठे मदरसे में तालिब था पढ़न, वनियो ते खणी पांडे हथन सां उते पाण ॾेई आयो, कहीं गरीब मिस्कीन के डिठे खाइण जे लाइ अटो कोने, पाचको कुल्हे ते खणी वञी हुन जे दर ते पाचको अटे जो ॾेई आयो, कंहिं मिस्कीन गरीब खे कपिड़ा कोन्हनि, ॾिठे ते मिस्कीन आ गरीब आ, उनखे कपिड़नि जा 2 वॻा वठी करे उनखे घर ॾेई आयो। अज़ीज़ दोस्तो, जेको अल्लाह जे माल खे अल्लाह जे रस्ते में माण्हू ख़र्च करे, तव्हां उन माण्हू सां रीस कयो त रब मूंखे बि ईअं माल ॾे त अल्लाह मां बि तुंहिंजे रस्ते में ईअं ग़रीबनि ऐं मिस्कीननि ते ख़र्च कयां। उन सां रीस कया अथव कर। जेकॾहिं को पाड़े में माण्हू सखी हूंदो आहे, ग़रीबनि मिस्कीननि खे जेकॾहिं ॾींदो आहे, उन जी ख़िदमत कंदो आहे, त उन में 2-3 ॼणा पाण में इहो चरियो थी वियो आहे, ऊंदह जे पुठियों आहे, औलाद जो दुश्मन आहे, हे तबाही कंदो, मुलनि जे कढ लॻो आहे, रोज़ बीठो आहे उते मदरसे में मस्जिद में, चवंदा इहो चरियो आहे। अज़ीज़ दोस्तो, दीन जे कम में हिक ॿिए सां रीस कंदा कयो। मां तव्हांजी खिदमत में आयत पढ़ी, अल्लाह से कुरान में तो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमाए तो इन कुरान के नाज़िल मां कयो, उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिं खयो आहे? रब। वो जेका खिदमत वठे, अल्लाह जेको कुरान जी हिफ़ाज़त कराए, अमीरन जा ॿार नथा अचनि, वॾेरनि जा ॿार नथा अचनि, सेठनि जा ॿार नथा अचनि। सेठियूं त अजीब क़िस्म जा आहे, वॾेरा मदरसे में ॿार खे क़ुरान पढ़ण जे लाइ न छॾींदा, स्कूल वेंदो उते ॿार जी बेइज़ती कोन थो सम्झे, हथ सां खणी स्कूल में छॾे ईंदो। छोरा त छॾे ईंदो, पर छोरियूं बि छॾे ईंदो। ऐं क़ुरान पढ़ण जे लाइ वरी मौली साहब खे चवंदो, साईं असांखे घर ॿारनि खे ट्यूशन ॾेई वञ, मस्जिद ॾे न वेंदो, मस्जिद ॾे मदरसे ॾे ॿार जो वञणु पंहिंजे लाइ ॿार जी बेइज़ती थो सम्झे या वक़्त जो ज़ियान थो सम्झे। मौलवी अचे घर उते ट्यूशन ॾेई वञे, हे तो वटि क़ुरान जी इज़त आहे। घर में तुंहिंजो छोरो क़ुरान पढ़ंदो, स्कूल छो मोकिली? उते खणी वञी गाॾी ते उते छोरो उते छॾे आए, हेॾे न हिते मौली साहब घर अचे। अज़ीज़ दोस्तो, तव्हां वटि क़ुरान जी इज़त इहा आहे, क़ुरान पढ़ायो पंहिंजे बच्चनि जा, जेकॾहिं ख़ैर खां आयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो। अल्लाह से क़ुरान में फरमायो आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह कुरान में तो फरमाए, इन कुरान के नाज़िल रब तो फरमाए मां कयो आहे, इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो वो रब जेखां वठे। नाबीद, माज़ूर, जडड़ा, गरीबन जा ॿार, मिस्कीनन जा ॿार, हारी जो पुट, गॾह गाॾे वारे जो पुट, तगारी खणण वारे जो पुट, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे वो हाफ़िज़ थी वियो, आलिम थी वियो, मुफ्ती थी वियो, शेखुल हदीस बणजी वियो। वो मुसल्ले ते बीठो आहे, गरीब जो ॿार, वो नमाज बीठो तो पढ़ाए, ऐं वो वॾेरो ऐं नवाब ऐं सरदार उन जे पुठियां बीठो, जंहिंखो रब हिफ़ाज़त कराए, जंहिंखे रब क़ुरान नसीब करे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो आहे खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम। साईं जन फरमाईंदा तव्हां में ख़ैर केरा, केरा ख़ैर? डीसी, एसपी, जज, वॾेरो। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाईंदा ख़ैर तव्हां में माना भले में भलो केर? साईं जन फरमाईंदा उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। हुज़ूर जी फतवा छा आहे त भलो केर? खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान। मुंहिंजे हुज़ूर सोने फरमायो आहे पोइ जंहिंखे हुज़ूर भलो चवे पोइ उहो भलो आहे न। हिकिड़े खे तूं भलो चवीं, हिकिड़े खे मां भलो चवां, फलाणो भलो, फलाणो हेड़ो, फलाणो, पर जंहिंखे हुज़ूर चवे त भलो,
ख़ैर साईं जन फरमाइनि था सभिनी में भले में भलो इंसान उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। अज़ीज़ दोस्तो, मां उन्हनि बच्चनि खे मुबारकूं थो ॾियां जिन बच्चनि अॼु क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ करे सीने में क़ुरान खे जाइ ॾेई करे 30 सिपारा यादि कया ऐं अॼु उन्हनि अकाबरीन पंहिंजे बुज़ुर्गनि खां दुआऊं वरितियूं। मां उन्हनि बच्चनि खे मुबारकूं थो ॾियां, उन्हनि जे उस्तादनि खे मुबारकूं थो ॾियां, उन्हनि जे वालिदैन खे मुबारकूं थो ॾियां। पर जिन उन्हनि मदरसे सां ख़िदमत में इन्हनि ॿारनि जे तालीम में ख़िदमत कई, अटो ॾिनो, चांवर ॾिना, गेह ॾिनो ऐं ताउन कयो, उन्हनि जे ताउन ते इहे बच्चा पढ़िया। मां चवां थो उहे बि मुबारकुनि जा हक़दार आहिनि जिन उन्हनि बच्चनि खे ख़िदमत में उन्हनि जे जेको ताउन में उन्हनि हिसो गंढरायो। अज़ीज़ दोस्तो, हिन ॻोठ सभिनी खे मां मुबारकूं थो ॾियां ऐं तव्हांखे अर्ज़ बि कयां थो त तव्हां बि पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो, 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ो। निमाज़ में इंसान जी कामयाबी हूंदी आहे। अज़ीज़ दोस्तो, असां वाइज़नि में अचूं था, ॿुधी हलिया था वञूं, पर वाइज़नि जो अचण जो मक़सदु छा आहे? इन जे करे ईंदा आहियूं, घर छॾे आए, दुकान छॾे आए, बनी छॾे आए, माल छॾे आए, वञा वञी क़ुरान ॿुधा। क़ुरान ॿुधण जो मक़सदु आहे ॿुधण खां पोइ वरी अमल कयो। अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं, पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ाईंदासीं। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह साईं तव्हां सां सभिनी जे अचण वेहण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए। अल्लाह साईं तव्हां सां सभिनी खे सोने हुज़ूर जी इताअत फरमा बरदारी करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। आख़िर में मां हिकिड़ो अर्ज़ करणु चाहियां थो, असांजो सालियानो जलसो पंहिंजे मदरसे जो तक़रीबन ही 22हों सालियानो जलसो आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन दफ़े भी जलसे जी तारीख़ मुक़रर थी चुकी आहे, जेका 15 नवंबर ते छंछर जी शाम आचर जी रात मां पूरी जमात के पंहिंजे जलसे में मदरसे जी तरफ़ां शिरकत जी दावत अर्ज़ रखां थो। इंशाअल्लाह तव्हां सभु दोस्त इन दीनी प्रोग्राम में ज़रूर शरीक थींदव ऐं अल्लाह जो क़ुरान ॿुधंदव, आलमनि जी ज़ियारत कंदव। उन में असांजे सिंध जा सभु उलमा तक़रीबन जेके मुबल्लिग हज़रात ऐं जेके असांजा गादी नशीन बुज़ुर्ग उहे ऐं असांजे क़ाइदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सोमरो साहब बि इंशाअल्लाह असांजे प्रोग्राम में शरीक थींदा। उन्हनि खे दावत अर्ज़ रखियल आहे ऐं हर साल ईंदा बि आहिनि। वॾे बाबा खां वठी करे असांजे जलसे में तारीख़ उन्हनि खां तय कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह भाऊ यकीन दयानी कराई आहे भाऊ ताहिर साहब त इंशाअल्लाह तव्हांजे 15 वारे प्रोग्राम में भाऊ राशिद साहब इंशाअल्लाह ज़रूर शरीक थींदो। मां पूरी जमात खे उन जलसे में शिरकत जी दावत अर्ज़ रखां थो। इंशाअल्लाह मुंहिंजी दावत क़बूल करे उन प्रोग्राम में तव्हां ज़रूर शरीक थींदव। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।